ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां सिंधी इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरिसां शाहपुर जहानिया में सिंधी अदबी संगत शाहपुर जहानिया पारां जहानिया लाइब्रेरी हाल शाहपुर जहानिया में मुशाइरो मुनक़द कियो वियो, जंहिंजी सदारत अदब शाइर ऐं उस्ताद साईं भावल ख़ान लगारी कई ऐं ख़ासि महिमान फ़क़ीर अला बचाव लगारी हो, जॾहिं त एज़ाज़ी महिमान MB डायरी ऐं सफ़दर अली नोवल हुआ। स्टेट सेक्रेटरी जाफ़रात सिंधी अदबी संगत शाहपुर जहानिया जे सेक्रेटरी शाइर ऐं अदीब असलम लगारी सर अंजाम ॾिना। मुशाइरे में जिन पंहिंजी शाइरी पेश कई, तिन में शबीर सोलंकी, रज़ा लांघा, शाहनवाज़ उनर सुघड़, अजब गुल भट्टी, सफ़दर नोवल, MB डायरी, असलम लगारी, अली ख़ान लगारी, इरफान बुगियो, फ़क़ीर अला बचाव लगारी ऐं भावल लगारी क़ाबिल ज़िक्र आहिनि। प्रोग्राम में मथियन खां अलावा इज़हार रज़ा, मुदसर नोवल, मज़ाहिया फ़नकार बाक़िर लगारी, आफ्ताब सोलंकी, एजाज़ लगारी, कासिम जानी, जुमशेद चन्ना, मुश्ताक डायरी, ग़ुलाम मुस्तफ़ा चन्ना ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते शाइर अली ख़ान लगारी पंहिंजी शाइरी पढ़ी रहियो आहे। नफ़रत नाव सिखियो नाहे, हू हर कंहिं साण खिली थो पए ऐं नफ़रत नाव सिखियो कोन्हे, जो हाणी आहे माउ ॼणे उते ॿार जो मज़हब कहिड़ो आहे। मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, दस प्यार जो मज़हब कहिड़ो आहे। ही सिख ईसाई कंहिंजा आहिनि, ही हिंदू मुस्लिम कंहिं ठाहिया। ही सिख ईसाई कंहिंजा आहिनि, ही हिंदू मुस्लिम कंहिं ठाहिया। जंहिं गोरा कारा रंग ॾिना तंहिं यार जो मज़हब कहिड़ो आहे। मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, दस प्यार जो मज़हब कहिड़ो आहे। हो पाण यज़ीद बि कलमे गो ऐं हुसैन बि कलमे जो वारस। हो पाण यज़ीद बि कलमे गो ऐं हुसैन बि कलमे जो वारस। पोइ हक़ ऐं बातिल जे विच में इनकार जो मज़हब कहिड़ो आहे। वो जेको इनकार आहे, इनकार जो मज़हब कहिड़ो आहे। तूं अखड़ियुनि में अटकियो, तूं अखरनि में अटकियो आहीं, दिलि अखड़ियुनि में अटकाए ॾिस। तूं अखरनि में अटकियो आहीं, दिलि अखड़ियुनि में अटकाए ॾिस। पोइ ॿुधा तैं इश्क संदे आज़ार जो मज़हब कहिड़ो आहे। मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, दस प्यार जो मज़हब कहिड़ो आहे। हू कोहे दूर हलियो वियो पर हिते यादि में कंहिंजो दम घुटिजे। हू कोहे दूर हलियो वियो पर हिते यादि में कंहिंजो दम घुटिजे। कंहिं तार बिना थी सार पुॼे, कंहिं तार बिना थी सार पुॼे, तंहिं सार जो मज़हब कहिड़ो आहे। मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, ॾिस प्यार जो मज़हब कहिड़ो आहे। तूं माण्हुनि जे ज़हननि में केॾा फ़िरक़नि जा थो फ़र्क़ु करीं।